नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त आहे पीर जो गोठ में खबर ॾींदा आहियूं। पीर जो गोठ में अतई डॉक्टरनि जो गैर कानूनी क्लिनिक्स कायम, अतई डॉक्टरनि जी गफ़लत सबब केतिरा ई मरीज़ मासूम नींगर हयाती विञाए वेठा आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया पीर जो गोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नोमान ख़ासकेली पंहिंजी रिपोर्ट में। पीर जो गोठ अताई डॉक्टर सिंध हाई कोर्ट जे हुकुम खे थुॾे छॾियो। पीर जे गोठ जे हर महला में अताई डॉक्टरनि 4 खां 5 ताईं क्लिनिक्स कायम करे छॾियूं। अताई डॉक्टर मरीज़नि खे हैवी डोज ॾेई बहितर मरीज़ करे था छॾनि, जीअं माण्हू दवा जो आदी थियो वञे। मरीज़नि खां फुर लुट जो सिलसिलो पिणु जारी आहे। MBBS जी डिग्री मालूमात न हुजण करे मरीज़नि खे ग़लति दवा ॾियनि पिया, जंहिंमां मरीज़नि खे साइड इफेक्ट समेत केतिरियूं बीमारियुनि में मुब्तला थियनि पिया। सिंध हुकूमत जा अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई वारी दावा सिर्फ़ अख़बारनि न्यूज़ चैनलनि ताईं महदूद आहे। पीर जे गोठ वासियुनि केतिरा एहतजाज कया, पर हिन महिल ताईं कंहिं इदारे नोटिस न वरितो आहे। केयर कमीशन वारा ॿिया इदारा जेके बि ज़िम्मेदार आहिनि, उहे रिश्वत एवज़ ख़ामोश थियो वञनि। अताई डॉक्टरनि बाहि बारे छॾी आहे। पीर गोठ वासियुनि सिंध हाई कोर्ट समेत सिंध हुकूमत खां अपील कंदे चयो त अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पीर गोठ वासियुनि जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन टीम सां गए नोमान ख़ासकेली, अवामी न्यूज़, पीर जो गोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।